आसन वाक़िया कंदासीं। ख़ैरपुर जी अदालत बिलावल वसाण खे पुरस्कार नमूने गाॾी अंदरि बाहि ॾेई साड़ण वारे क़त्ल केस में ॾोह साबित न थियण ते टिनि जवाबदारनि खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयो था। सैफ फुलपोटो टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, खैरपुर के सेकंड एडिशनल सेशन जज की अदालत में पीपल्स पार्टी के अगूणे MNA पीपल्स पार्टी खैरपुर के जिले के सदर जे भाणे जे ASI बिलावल वसाण के कत्ल जो ॾोह साबित न थियण ते टिनि जवाबदारनि खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं केस जी जेका समूरी पैरवी आहे उहा जवाबदार धुर जी तरफ़ां बैरिस्टर हैदर शाह करे रहियो हुयो। इन 5 साल अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगूणे MNA पीपल्स पार्टी खैरपुर के सदर नवाब खान वसाण के भाणे के ASI बिलावल वसाण के पुरस्कार नमूने गाड़ी अंदर बाहि ॾेई करे साड़ण वारे कत्ल जो ॾोह साबित न थियण ते खैरपुर के सेकंड एडिशनल सेशन जज एहसान हैदर शाह अदालत हेठ इल्ज़ाम हेठ आयल टिनि जवाबदारनि सरफराज उर्फ फराज राजपूत, सैयद सकलेन शाह ऐं ज़ाहिद राजपूत के बाइज़त बरी करे छॾियो आहे। अदालत ॿिन्ही धुरियुनि जे वकीलनि जा दलील ॿुधण बाद फ़ैसिलो कंदे नामज़द टिनी जवाबदारनि खे बाइज़त बरी करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। जॾहिं त हिन जेको केस में फरियादी धुर जो वकील हुयो बैरिस्टर हैदर शाह, उन जा दलील ॿुधण बाद जेको आहे सो अदालत जवाबदारनि खे बाइज़त बरी करे छॾियो आहे। यादि रहे त 5 साल अॻु पाकिस्तान पीपल्स पार्टी के अगूणे MNA ऐं पीपल्स पार्टी जिले खैरपुर के सदर नवाब खान वसाण जे भाणे जे बिलावल वसाण के खैरपुर के शालती थाणे की हद में पुरस्कार नमूने गाड़ी अंदर बाहि ॾेई करे साड़ियो वियो हो, जंहिंजो इल्ज़ाम सरफराज उर्फ फराज राजपूत, सैयद सकलेन शाह ऐं ज़ाहिद राजपूत मथां हो, जिनखे अदालत में अॼु बाइज़त बरी करे छॾियो आहे। जॾहिं त हिन जेको फरियादी जेको जवाबदार धुर जो वकील हुयो सैयद बैरिस्टर हैदर शाह, उन जा दलील ॿुधण बाद अदालत पारां इहो फ़ैसिलो कयो वियो त जेके नामज़द 3 जवाबदार हुया उन्हनि खे अॼु बाइज़त बरी कयो वियो आहे। जी, सैफ, अवां जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।